सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऐं सईद गनी पुलिस हेड ऑफिस कराची पहुची सिंध पुलिस जे क़ाइम कयल मॉनिटरिंग सेल जो मुआइनो कयो। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿिया पिण साणस गॾु हुआ। उन मौक़े ते IG सिंध सूबाई वज़ीरनि खे ब्रीफिंग ॾिनी ऐं कराची मां निकितल 9 मुहर्रम जो मातमी जुलूस जी सिक्योरिटी बाबति आगाही ॾिनी। सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऐं सईद गनी उन मौक़े ते मुख़्तलिफ़ हंधनि ते लाल किलो कैमराउनि ऐं पुलिस तोड़े ॿियनि इदारनि जी गाॾियुनि ते लॻल कैमराउनि जो मुख़्तलिफ़ पासनि खां मॉनिटरिंग जो जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऐं सईद गनी चयो त सिंध पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम वाखाण जोगा आहिनि। खेनि उमेद आहे त अॼु जीअं 10 मुहर्रम जे मातमी जुलूसनि लाइ बि ईअं ई सिक्योरिटी जा इंतज़ाम कया वेंदा। हुन चयो त संदन कोशिश आहे त अज़ादारनि खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थिए। पुलिस ऐं अमन अमान जी बहाली लाइ इदारा अवाम जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कया विया आहिनि। उन लाइ अवाम साणनि सहकार करे। उन खां पहिरीं सूबाई वज़ीर निश्तर पार्क, निमाइश चौरंगी, रेम्बो सेंटर, सदर एम्प्रेस मार्केट, MA जिन्ना रोड, बोल्टन मार्केट समेत जुलूस जे गुज़रगाहनि जो दौरो कयो ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो पिण वरितो। बे पासे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करबला जे शहीदनि जी यादि में अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। मोबाइल फ़ोन सर्विस बंदि रखी सिक्योरिटी सख़्त कई वई। शहीदनि जी यादि में हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वियूं ऐं मोमिन सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में करबला जे शहीदनि जी यादि में सवें मातमी जुलूस बरामद थिया, जंहिं में हज़ारें अज़ादारनि सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं सीना कोबी कई। लतीफ़ाबाद पंज जे इमाम बारगाह अंजुमन गुलदस्ता अली अकबर तां बरामद थींदड़ जुलूस लतीफ़ाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़री रहियो हो त सवनि जे अंगनि में मोमिन शरीक हुआ जेके सीना कोबी ऐं लब्बैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कंदा रहिया। जुलूस में हिकु वॾो अलम पाक ऐं ज़ुलजनाब शामिल हुआ। जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मोहसिन जाफ़री शहीद जी रिहाइश का नहर थी वियो। 9 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में करबला जे शहीदनि जी यादि में अलम पाक, ज़ुलजना, सेजुन, ताज़ियुनि जा केतिरा ई मातमी जुलूस बरामद थिया जेकी मरकज़ी मातमी जुलूस में गॾिजी विया। मातमी जुलूस मुक़ररु रस्तनि तां थींदो वापसि साॻी पिड़ ते नहर थियो। उन दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। शहर जे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया सज्जादिया में अॼु राति बाहि ते मातम कयो वेंदो। बाहि जे मातम लाइ मंझंदि जो 1 वॻे खां काठ खे बाहि ॾिनी वई आहे। बाहि जे मातम लाइ ॿबर जो काठ 150 मण ॿारियो वेंदो। मातमी जुलूसनि सां गॾु 20 ज़ुलजना सां काफ़िला बि शरीक आहिनि। जुलूसनि में झूला, सेजूं कढियूं वयूं। अज़ादारी सीनाज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। कोटडीजी में 200 सालनि वारी रिवायत बरक़रार। पहिरीं मुहर्रम खां नगारा वॼाइण जो सिलसिलो जारी आहे। ठठे में बि करबला जे यादि ताज़ी करे शहीदनि खे भेटा ॾियण जो सिलसिलो जारी आहे। हर पासे हुसैनियत जूं सदाऊं बुलंद आहिनि। उन सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी MPA घोड़ाबारी PS 78 ठठो जे अली हसन ज़रदारी तरफ़ां हर साल जीअं हिन साल बि मोहसिन हाउस ठठो आॾो सबील जो एहतमाम कयो वियो। हर ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर खे सबील प्यारी पई वञे ऐं इहो सिलसिलो सुभाणे बि जारी रहंदो। टंडे मोहम्मद खान शहर ऐं भर पासे में मजलिसुनि ऐं अज़ादारियुनि जो सिलसिलो जारी आहे। मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया खां बरामद थियो, जंहिं में अज़ादारनि जे वॾे अंग शिरकत कई। अज़ादार सीना ज़नी ऐं सीना कोबी कंदे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कंदा रहिया। शाहपुर जानिया में मां सैयद मक़सूद अली शाह जहानिया ऐं सैयद हसन मेहदी जहानिया जे पिड़नि तां सेज, ताज़ियती ज़ुलजना ऐं झूलनि सां पुलिस जी सख़्त पहिरे में 9 मुहर्रम जा मातमी जुलूस बरामद थिया। अज़ादारनि खंजरनि, गुर्ज़नि ऐं ज़ंजीर ज़नी सां मातम कयो। लाड़काणे, सखर, खैरपुर, बख्शापुर, बडाणी, वगण, काज़ी अहमद, कंडियारो, तंगवाणी, भिटशाह, दरियाखान मरी समेत ॿियनि शहरनि में अज़ादारी कई ऐं मोमिन सीना ज़नी, सीना कोबी करण सां गॾु चाकुनि सां अज़ादारी करे करबला जे शहीदनि जी अज़ीम कुर्बानी खे भेटा पेश करे रहिया आहिनि। सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिथाफी वॾे
वडेरे शमशेर के साण करे रेहड़की दरबार पहुंचण ते सांगड़ जे हिंदू कुटुंब खेस माफ़ करे छॾियो। अब्दुल बारी सूबाई वज़ीर चवण आहे त अजय कुमार दिल सां माफ़ कयो आहे। मीरपुर माथेले में पेश आयल वाक़े बैदि सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी पंहिंजे माइट वडेरे शमशेर समेत रेहड़की पहुतो ऐं सांगड़ जे हिंदू कुटुंब अजय कुमार संदसि वारसनि खां माफ़ी वरिती। सूबाई वज़ीर जी माफ़ी वठण दौरान रेहड़की जो गादी नशीन संत साईं सदराम हिंदू पंचायत अॻवान ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू हिते सांगड़ जे हिंदू कुटुंब खां माफ़ी वठण आया आहिनि, जन खेनि दिल सां माफ़ करे छॾियो आहे। हू संदन महिमान आहिनि, सभिनी खे उन्हनि जी इज़त करणु घुर्जे। संदसि चवणु हो त शमशेर खां ग़लती थी वई आहे। हिंदू असांजा पंहिंजा सिंधी आहिनि, जेको कुझु थियो उहो न थियणु घुरिबो हो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं मीरपुर माथेले में नौजवान अजय कुमार ऐं संदसि कुटुंब खे मुबैनातो तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं कार जा शीशा बि टोड़े छॾिया। वाज़े रहे त अजय कुमार ऐं शमशेर पिताफ़ी पंहिंजे अलॻि अलॻि कारुनि ते नेशनल हाईवे ते सफ़र करे रहिया हुआ त गाॾी अंदरि वेठल ॿारड़े आइसक्रीम जो ख़ाली पैकेट दर खां ॿाहिरि उछलायो, जेको शमशेर पिताफ़ी जी गाॾी ते हू मछरजी पियो ऐं अजय कुमार जी गाॾी खे रोके कार जा शीशा टोड़े छॾिया ऐं संदसि कुटुंब खे तशद्दुद जो निशानो पिणु बणायो हो। ग़लती इंसान खां थींदी आहे ऐं कल्ह जेको अमल थियो यकीनन उहो को चङो अमल कोन थियो ऐं उन अमल सां कुझु माण्हुनि इन तासुर खे हवा ॾियण जी कोशिशि कई त शायदि हिंदू बिरादरी सां का ज़्यादती थिए पई ऐं ख़ासि तौर ते जेसिताईं असांजो तालुक़ु आहे, असां सूफ़ी ख़्याल जा माण्हू आहियूं। असीं पाण हिंदू बिरादरी सां असांजो वधि में वधि तालुक़ु आहे। उन्हनि सां असांजा कारोबार आहिनि, उन्हनि सां उथण वेहण आहे ऐं उहे असांजा जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे असांजी सॼी ख़बर आहे। इन में जेको कल्ह अमल थियो यकीनन हिकिड़ो ग़लति अमल थियो ऐं उन ग़लति अमल जी ज़ाहिर आहे उनखे को बि माण्हू को चङो अमल कोन छॾींदो। जेकॾहिं उन डॉक्टर शमशेर खे जेकॾहिं इहो कुंदो अमल न करे हा त ज़ाहिर आहे उनजे वॾनि खे ऐं असां सभिनी खे अॼु अची करे हिते साईं वारनि वटि हली कोन अचिणो पए हा, साईं वारनि खां माफ़ी कोन वठणी पए हा। हीअ ॾिसो असांजा सिंधी भाइर आहिनि, सिंध जा असल रहाकू आहिनि ऐं हीअ असांजा महिमान आहिनि ऐं साईं वारा पांधीड़ा हुया हिन रेहड़की दरबार जा ऐं जॾहिं रेहड़की दरबार जा पांधीड़ा आहिनि त असां सभिनी जो हिन इलाइक़े वासियुनि जो इहो फ़र्ज़ु थिए थो त असां उन्हनि सभिनी जो वधि में वधि ख़्यालु रखूं ऐं उन्हनि जी महिमान नवाज़ी कयूं। पर हीअ जेका कोताही थी वई उन कोताही जे नतीजे में असां राति कोशिशि कईसीं त साईं वारनि सां उते जेका सूरत हाल पैदा थी साईं वारनि सां मिलिजे, उन्हनि खां जेको आहे उन जेके ख़दशात आहिनि या उन्हनि खे जेका तकलीफ़ थी आहे उहा तकलीफ़ उन्हनि जी दूरि कजे ऐं वञी करे वेही उन्हनि खे राज़ी कजे उन हवाले सां। पर राति इतफ़ाक़ सां साईं सादराम साहिबु उन्हनि जी न सिर्फ़ु हिन बिरादरी ते बल्कि हिन तमामु इलाइक़े वासियुनि ते सभिनी ते हिकिड़ो शफ़क़त जो हथु हूंदो आहे ऐं असां ते बि ख़ासि तौर ते उन्हनि जो शफ़क़त जो हथु हूंदो आहे। त असीं चाहियोसीं पिए त साईं सां बि मुलाक़ात थिए, छो त हीअ राड़की अचनि पिया ऐं साईं सां बि मिलूं ऐं साईं सां बि ॻाल्हायूं ऐं उन हवाले सां अॼु साईं टाइम ॾिनो, उन टाइम ते असां हिते आयासीं ऐं हिते अची करे जेका कोताही पिताफ़ियुनि जे तरफ़ां थी आहे, शमशेर जे तरफ़ां थी आहे, उन कोताही जी असां साईं खां बि माफ़ी वरिती आहे ऐं असांजो हीउ भाउ आहे ऐं असांजो महिमान आहे, असां हिन खां बि माफ़ी वरिती आहे ऐं असां गॾु बीठा आहियूं। त साईं खे चयो आहे त बाबा हाणे आउं जॾहिं सांगड़ ईंदुसि त सांगड़ अची करे पहिरियों आउं तव्हांजी चांहि पीअंदुसि। बलूचिस्तान में हेलीकॉप्टर हादसे खां घरू वज़ारत सोशल मीडिया जे ग़लति इस्तेमाल ते गॾियल जांच टीम जोड़े छॾी आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि गॾियल जांच टीम में ISI ऐं IB जा ऑफिसर शामिल हूंदा, जॾहिं त गॾियल जांच टीम जी सरबराही एडिशनल DG FIA मोहम्मद जाफ़र कंदो। इंक्वायरी टीम बलोचिस्तान में हेलीकॉप्टर हादसे खां पोइ सोशल मीडिया ते थींदड़ हरासानी जी जांच कंदी।
वाज़ेह रहे त लसबेला में बोड मुतासिर इलाइक़नि में इमदादी ऑपरेशन दौरान पाक फ़ौज जो हेलीकॉप्टर गुम थी वियो हो। ISPR जो चवणु हो त हेलीकॉप्टर हादसो ख़राब मौसम सबब पेश आयो, जंहिं जे नतीजे में कोर कमांडर कोयटा लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली ऐं DG पाकिस्तान कोस्ट गार्ड मेजर जनरल अमजद समेत 6 जवान शहीद थी विया हुआ। हेलीकॉप्टर हादसे खां पोइ सोशल मीडिया ते नाकारी मुहिम शुरू कई वई, जंहिं जे पाक फ़ौज पारां सख़्त मज़म्मत कई वई।